पुत्र ॻाल्हि ॿुधव सुभाणे वञूं था तुंहिंजे ते को न को माण्हू मिली वेंदो ठगी कंदासीं ॾियूं था मिड़ई कंहिं न कंहिंखे ॾाढो ठीकु आहे भाउ असांखे बि सेखार तूं त कुराड़ो बि थी विया मां वॾो ठग सुभाणे तुंहिंजे ते हलूं था ठीकु आहे ॻाल्हि ॿुधी पाण हिते लॾे त आया आहियूं हाणे असांखे ठगी ते कोन थो लॻे हाणे सुबुह ईअं कयूं था पंहिंजो गाबे खे काए वञी खपायूं था ईद ते कयूं पोइ वरी अलाह मालिक ठगी पोइ कंदासीं इहा भली ॻाल्हि हा आहे ईद करे पोइ ठगी कंदासीं सही आहे हल ठीकु आहे उथो पुत्र अमान तूं हिते वेहजांइ जेको अचई उनखे मिसाल गाबो जो साण हुजे नी हुनखे चइजांइ त हीअ गॾ हवा हा तूं हिते वेह पुत्र रहमान जी बाबा तूं मूंसां गॾु अच हा बाबा हा पुत्र रहमान जी बाबा तूं हिते लिखी आहे मां वरी होॾे आख़िर में थो वियां जी बाबा जी हा ॿे जी हा अरे ये कोरू ठग अचे थो यार इन जे लाइ मां ॼार विछाए छॾियो आहे कोरू ठग जे लाइ अचण में ओ कोडू ठगा कारे का तो दी गडो हे पीड़ीअ ते गडा मुआ पीड़ीअ ते अरे गॾा हाय गडो दी अंधो अंधी त नथो पवे कारो गाबो आहे बाबला आ कारो गाबो नदी कहे चरियो कहे दी गडो दी विकण दे ना बाबा कारो गाबो आहे मुंहिंजो मां कारो गाबो गाबो विकण थो वञा गडो थी यार रुपयो ॾियां थो अंधो थी वञा कारो गाबो आहे बाबा अंधो थी आ कारो गाबो आहे गाबो नथी गडो दी हल हल तूं चरियो आ हल ओ कोरू ठगा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदो चाला काडे का तो दी कारो गडो पीड़ीअ ते काथम पीड़ीअ ते ए कारो गडो पीड़ीअ ते कारो गॾा ना अदा कारो गाबो आहे गाबो यार समझे जो न गाबो अरे आहे बाबा तोखे माण्हू ने चूत क्यों है कारो गडो थी कारो गाबो आहे यार तू अंधो आजा नथो दी त भई कारो गाबो आहे हे ॾिस हे अखियूं ॾिस हे ॾिस हर शइ कारो गाबो आहे अंधो मां न आहियां तोखे कंहिं माण्हू ने मिर्च विधान अखियुनि में ए कारो गडो थी मोहा कारो गडो थी ना बा कारो गाबो आहे तू चरियो आहे मां तोखे न ॾींदुमि कारो गाबो आहे मुंहिंजो यार बेवकूफ़ गडो काथी वञे तो पड़ी अरे अरे चाकर चोर छा हाल आहे खुश आं खुश ॿियो ख़ैर हे वठि जा कारो गाबो हा यार हा भले वठ कारो गाबो आहे ये तो कारो गॾ हुआ कारो गॾ आहे हे बाबा आहे त गाबो ए गॾा केरा जान यार हुननि बि ॿिन्हिनि चयो आहे त गॾ हुआ लॻे थो त मां भुलियो हुजां कारो गाबो आहे गाबो यार अरे बाबा तोखे कंहिं भुलायो आहे हे कारो गॾ हुआ गॾ हुआ हा ना बाबा कारो गाबो आहे घणा ॾींदे हिन जा इहो 5 रुपया 5 रुपया एक चवे तो 5 रुपए कीअं कयां हल ॾियांसि तो 5 रुपए दे ये वठो हा बस सही आहे तूं हाणे हल हा बस काय वाह जो कोरू ठग के मां भी ठगियो आहे बाबा ये हवाल ये तो कोडू ठगारो गाबो आ ठगे आयो मां मेहनत असां कई रही टिनी जी मेहनत बाबा मां भी वसाला घटा मासी एडू टिपा ॾिनियूं मासी सपाई हट करे छॾियो मासी शाबाश हाणे असल में वापारी के खून ॾिनो हाणे ठीकु आहे हालो काय तालो काय दा वाह जो गाबो मिली वियो अदा देर कई थी अदा ॻाल्हि न पुछ चंडरा वापारी पिड़ पइजी आ हां गाबो विकती गाबो खपाया हुआ बस किस्तनि पे घणे 5 रुपए हां 5 रुपए छा कई पो यो 5 रुपया पाण खे एडवांस ॾिनई अच्छा पो किस्त घणा नी नहीं 3 किस्ता रेल तन हां हां सही आ हा बस अला खैर त हल ताणे पाण हिन खपाए ता जो हे पैसा अच्छा जी बाबा बाबा अॼु तो ईद थी वई कोरू ठगे के ठगे आया बिल्कुल बिल्कुल
बाबा क्या ॿुधो मां हिकिड़ी बेवा औरत आई आहे मूंखे ओई वाई कोई कोन्हे बसि ईअं घुमंदी फिरदी आयुमि तव्हांखे हिते ॾिठुमि तॾहिं हिते लड़ी आयुमि मां सां तव्हां शादी कंदव हाँ मां कंदुमि न मां बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो शादी मां कुराड़ी सां कंदुमि तव्हां नौजवान आहियो तव्हांखे ज़ालूं मिलंदा महिरबानी कयो मां न कुराड़ी सां शादी ठीक है बाबा मूंसां करे हा अमर थी पवंदी ठीक है ठीक हाणे ॻाल्हि ॿुधो शादी त मां सां कंदुमि पर हिकिड़ो मुला बि वठी अचे हां मुला वटि मां वञा त मुला वठी हाणे ॻाल्हि मुला वठा मां मिट में वठी जाऊं मिट तूं वञ मुला वठा ए फल्लू जे ॻोठ में थी मुला हां तूं फल्लू वारे ॻोठ खां मुला वठी आ बस मां हीअं वठी जाऊं मिंट में हीअं बस वञ हाणे ॻाल्हि ॿुधो हा तूं वञी अज़ीम खान वारे दुकान खां शइ वठी आ ये मिठाई वठिया मिठाई वठिया मिठाई थी करे मिठाई वठिया ठीक देवाल कारो बाबो हो जा कारो गड़ा हां हां कारो बाबो हो जा कारो गड़ा पूरे में ठगियो की गाबो पैसा काथे रखे बुधार ओ खडे में काथे बयान ओन खडे में छड़न जे ठो छड़न जे हां ओ ती काथे मुखे बुधार कटी दे पैसा कटी दे बाबू हो ये तो मुझे कारो गाबो खसिया हे वठ सही है हो अगे वट पुत्र चनी ना हां तो बुधन के बुधाया जाए तो करू ठग हुयो कोरू ठगे हां भाई कौन हो ये था ठगी कन ये करू सकना ठगी कबवा इस्तेमाल भी किए ठगिया मान माई थी करे अचो साईं अचो काढियो माई बाबा बाबा घर जाए भाई का रहे हो माई का जे हुई कोरू ठगो गोरू ठगो हां बाबा मिठाई वठी आया बाबा मिठाई झोड़ में वो कोरू ठगो हां गोरू ठगो पैसे उस बात से मौलवी साहब बताओ मानो बस साईं पैसा अंधानी दियो ना हां बाबा पैसा तो के देऊंदा बस साईं असां माजरत कयूं था बाबा तव्हां तकलीफ़ माफ़ी ठगन जे मोह था पो तो हां बाबा बस सा बस असा के तकलीफ भी न दियो ये मुलन असां घणो शर्मिंदा थियूं तव्हांजी महिरबानी बाबा बाबा छो बाबा घर जाए बाबा पासा दूर था कर हाँ बाबे के थोड़ा बाबा आस्ते आस्ते बाबा यूनानी फकीर अचियो कहके धक्कर घोड़ी बाबा यूनानी आयो वठी जा तमाम फकीर वीआईपी प्यान सफा लुकमान हकीम वजो फकीर हलता असांजे बाबे खे धक लॻाइनि हल धक्का लगंदो हा धक हां भले 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 बाबा मां लुकमान फकीर जो लुकमान हकीम जो शागिर्द हां अचो हेॾो में बाबा ये कीअं धक लॻा अथई काथो ॾिसां त सही हिते दूर थी न हिते न फकीर जाते कर हिते भी सूरत थी न अल्लाह मता यूनानी न मने बाबा मां भी लुकमान हकीम जो शागिर्द है अब हिन के बड़ी जान मां लुकमान हकीम जो शागिर्द है बाबा हाणे ॻाल्हि ॿुधव मां तव्हांखे सलाह सफ़ा भली ॾियां कहिड़ी मां वटि कुझु फकीर आहिनि हा पर कुझु खुटल बि आहिनि ॿुधाए असां वठी ईंदासीं तव्हां वठी अचो हा, बाबे मां खे हिनखे ठाहे मिंट में टाइड थो कयां ठीकु आहे बस हाणे तव्हां ॻाल्हि ॿुधो हा, ओ यो इन वॾेरे वारे ॻोठ में थी दुकान हा उन में मिलंदई तिरनि जी तेल हा तूं वठी आ तिरनि वारी तेल हा ऐं तूं वई ठीकु त मां हिनखे हा ॾसियां ठीकु आहे मां पुट हाणे हीअं कर तूं जी ओ इहो जेको वलू वारी ॻोठ आहे न हाँ हाँ इन में बीठी थी कुंवार बूटी कुंवर बूटी हा जे कंडा हूंदा आहिनि वो सना जेके कंडा हूंदई तूं पटिया इहो हाँ त बाबे जी फकी ठाहियूं हाँ मां हीअं पटी जांदो मिंटू क्या हा, सुन तूं वई वई मान वई वई जी त तुंहिंजी दवा कयां थो बाबा अगर दवा सुठी कर जा असली ॻाल्हि तुंहिंजो देवाल गाबो हो जा करो गढ़ अरे कोरू ठगे अब गाबो होयो गाबो हुयो ये गाबो गाबो तूं मूंखां ठगियो कीअं अब गलती मां डाले वार ठग तूं गलती थी वई पैसा ॿुधाए किथे आहिनि पैसा मुंहिंजो 3 किस्तनि तो
पतो ॾे पुटन खां दवा जे लाइ हिते रखे हिते रखे खणी मुंहिंजी छॾ नथी अॻिना मां जो जाई पई हल ठगियूं था वञी कनि कोरू ठग सां अॻिना ॾींहुं ठगी कंदे हल ठगी था कनि मां पंहिंजो लपो खणा बाबा बाबा छातो बाबा बाबा छातो यूनानी फकीर थोरो ई हुयो हिते कोरू ठॻो हुयो मूंखे मार हे वरी आयो छा बाबा वरी आयो अधर इन कोडू ठगा तो जलील कयो तने क्या मारे से बाबा काल ॿुधो हाणे इहो कोडू ठग हथ अची वञे न त पोइ ॾिसजां हिन सां कीअं था असां मज़ाक कयूं असांजो बे वाइदो आहे हा वाइदो आहे जय इनके बुझ न कयो से न तो असांजो नालो लाहे कारे गॾ हथ रखी जाए ठीकु आहे बाबा इहो बसि हथ अचे अरे जनमोहन चाला खुशा ॿियो खैरा बारी टाट खुश खैरा ॻाल्हि ॿुध तोसां हिकु सलाह करणी आहे जेको पुछ हाणे ॻाल्हि आहे इहो मूंखे यार कोरू चाकर चोर मूंखे ठगी वियो ॿुधई हाणे हिन खे मां 2 चकर 2 किस्ता पंहिंजो कढी आयो हाणे वो प्यान तपिया असुल कारे गाबिया रे ॻोल्हनि था ॿुधी हाणे तूं हितां वई तोखे बेली मां 100 रुपयो ॾियां तो भॼण जो आहे मां भॼण जो तेको बकरार अॻ में नंढे लाॻ बकरी चारी तो जंगा सही थी न पप्पा के लगा हल हाणे ॻाल्हि 100 रुपयो ॾींदो मां तूं वञी उते चवजांइ त कारे गाबे जो मालिक अची वियो जेको अंगूठो पटणो तो पटे पोइ भॼी विजांइ बेली हथ न ॾिजांइ हथ ॾिनई न पोइ मुंहिंजो ज़िम्मो नथी मथां चए त तूं मूंखे मार खाराए मां 100 रुपयो ॾींदो मां उन्हनि खां भॼी विजांइ पोइ कमु मुंहिंजो ठीकु आहे हाणे पैसा वठ पैसा वठ बेली हे 100 रुपयो थी ॿुधी हाणे तूं वञ तूं उन्हनि खे चव कारे गाबे जो मालिक अची वियो मां या कारे गाबे जो मालिक अची वियो जेको अंगूठो पटणो तो पटे वठ इहा ॻाल्हि कंदे तूं भॼी विजांइ हो तुंहिंजे कढ लॻंदई पोइ तूं उन्हनि खे हथ न ॾिजांइ हल तूं वञ तूं वञ यार तू अरे गाबे जो मालिक पुजी वियो तो जेको अंगूठो पटणो अथव तो पटे वञो बोलियो पिया छा कदो मां भॼी थो वञा अरे दे हवाल अरे कारो गाबो हो जा कारो कढो हां अरे कारो गाबो कारो गाबो दे हवाल मुझो आखिरी किस्त का थियो वो सही वठ हां ओयो दे हवाल वरी ठगी कदे तोबा कैसे बस जिंद छड़ मुझे जिद छड़ रोज ठगी तू मुसा अरे कोरू ठग मुझो नालो थी चाकर चोर तू कोरू ठग सा यो कयई न मजो हाने खबर भी पवंदे किए खेला थी मां त पंहिंजा 3 किस्त कढी आवाज हाणे खबर पवे त कोरू ठग सा कीअं मुकाबलो करणो आहे बाबा 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 छा थियो बाबा बाबा छा थियो ता जगे यो वो तो नकुल कोरू ठगो असुर कोरू ठग हाणे आयो मखे मार देगो